بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد صدق الله टंडो गुलाम अली थाने इंचार्ज टंडो गुलाम अली खारमन लगारी साहब टंडो गुलाम अली थाने जो असांजो क़ाबिल एहतराम मुंशी साहब नूर मोहम्मद समू साहब उनके भी असीं बलीगार्ड चवंदासीं ऐं असांजो महिमान आयल दोस्त साईं पीर मुस्तफ़ी शाह कुरैशी साहब पीर सदाकत कुरैशी साहब ऐं ॿिया जेके बि असांजा मान वारा साफ़ी दोस्त आहिनि उन्हनि जा लख लाइक कयां साईं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अॼु असांजे हिन नंढड़े प्रोग्राम में मदू थिया शरीक थिया असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं सर असांजा इंतहाई फ़र्शनास ऑफिसर आहिनि टंडो गुलाम अली अॼु न आया आहिनि काफ़ी टाइम साईं रही चुका आहिनि जॾहिं असिस्टेंट सब इंस्पेक्टर जी पोस्ट ते हुआ तक़रीबन सॼी सर्विस साईं हिते ॾिनी आहे हाणे असांखे ख़ुशी थी आहे त साईं इंस्पेक्टर अॼु एस एच ओ टंडो गुलाम अली स्टेशन हाउस ऑफिसर थी हिते टंडो गुलाम अली पहुता आहिनि असीं साईं मां उमेदु कयूं था त अमन अमान जे हवाले सां जेका आहे सूरत हाल जेका काफ़ी हद ताईं टंडो गुलाम अली में त बहितर आहे पर अञाम जेको सो आहे जेकॾहिं का उणी बि किथे आहे किथे का शकवा शिकायत रहे थी का उन ते साईं जिन कंट्रोल कंदा मौक़े जी मुनासिबत सां एस एच ओ साहब खे गुज़ारिश कंदुसि त टंडो गुलाम अली में थोरो इहे बाइक्स जा स्पीड में जेके नंढी एज जा ॿारड़ा आहिनि काफ़ी हादसा थिया आहिनि अमवात थियूं आहिनि उनमें उन्हनि जूं जेको सो जानी नुक़सान बि पहुतो आहे उन्हनि खे माली नुक़सान बि पहुतो आहे नंढी उमिरि जा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बि साईं थोरो इन्हनि लाइ बि कोशिशि कंदा उमेद त इन ते वठां कंदा त कोशिशि कंदा त बहितरु थींदो वधीक बि हुन में जेकॾहिं किथे उणी शिकायत ज़रा थोरी घणी हूंदी आहे इलाइक़े में टंडो गुलाम अली थाणो माशाल्लाह वॾी हद आहे साईं जिन जा असीं दुआगू आहियूं त इनशाला गॾिजी असां जेको साईं जिन सां बाबेली थी मीडिया पंहिंजो किरदारु अदा कंदी इंसामिया पंहिंजो किरदारु अदा कंदी ऐं शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया महिरबानी साईं थैंक यू वॾी महिरबानी तव्हां असांखे इज़त ॾिनी मान ॾिनो ऐं हीअ जेके अजरकूं पारिया आहिनि हीअ असां ते वधीक जो वज़न भार विधो आहे अलाह ख़ैरु कंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॻु में बि रही आहियूं इनशाह वधि में वधि असांजी कोशिशि हूंदी उन मां इनशाह सभिनी जो कंट्रोल इनशाह